दोस्तों सिंध जी ज़हनी कैफ़ियत मुतालिक चैट जीपीटी का सवाल कयूं त असांजा घणा माण्हू जेको आहे सो डिप्रेशन एंज़ाइटी में आहिनि त वॾा हिकिड़ा हैरत अंगेज़ मूंखे हिकिड़ा नताइज मिलिया ऐं तव्हां बि हैरत खाईंदो जॾहिं तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। असां वटि हिकिड़ो इदारो आहे सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी, उन सर्वे कयो आहे। चए थो अबाउट 42% ऑफ रेस्पोंडेंट्स रिपोर्टेड डिप्रेशन लिंक्ड टू इकोनॉमिक सोशल एंड पेंडेमिक रिलेटेड स्ट्रेसर्स। 42% असांजा माण्हू डिप्रेशन में हलनि पिया। सिंध जो डेटा अथव। उनखे अलावा तव्हांखे ॿुधायां एंज़ाइटी वाज़ इवन मोर वाइड स्प्रेड विद 85% रिपोर्टिंग सेल्फ असेस्ड एंज़ाइटी सिम्टम्स। 85% माण्हू अहिड़ा आहिनि जेके पाण एडमिट कंदा आहिनि, पाण ॿुधाईंदा आहिनि त बाबा असांखे एंज़ाइटी थी वई आहे। उनखे अलावा थोरो जेकॾहिं अॻिते असां हलूं था, अबाउट 25% एडमिटेड टू हैविंग सुसाइडल थाट्स। 25% असांजा माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि खे सुसाइडल थाट्स अचनि था। हाणे साईं इहो स्ट्रेस, इहो डिप्रेशन एंज़ाइटी कीअं ख़तमु थींदो? इहा वॾी हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे त जेकॾहिं नौजवान सुसाइडल थाट्स जे उन्हनि जे दिमाग़नि में अचनि था न, इहो वॾे ख़तरनाक हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे असां सिंध जे लाइ। हाणे जेके हितां जा वॾा आहिनि सोशल एक्टिविस्ट आहिनि, 5 लख माण्हुनि खे हिकिड़ो साइकाट्रिस्ट ॾिसे थो, छाकाणि त असां वटि साइकाट्रिस्ट कोन्हनि खे, साइकोथेरापी असां वटि कोन्हे का। एंज़ाइटी ॾिसो न, उहो ख़ौफ़, हर टाइम ख़ौफ़ हूंदो आहे। थोरो तव्हांखे आउं कुझु शयूं क्लियरिफाई कयां। हिकिड़ो एंज़ाइटी जॾहिं थिए थी न, नंढा नंढा ख़ौफ़, स्ट्रेसिस, ट्रिगर्स मिलनि था माण्हुनि खे। 24 कलाक मायूस रहे थो, ऊंदाही नज़र अचे थी, अलाह साईं मां उमेदु ख़तमु करे थो छॾे, बार बार डिफरेंट निगेटिव सोचूं अचनि थियूं दिमाग़ में। असांखे इन्हनि सोचुनि खां ई पासे करिणो आहे। कोपिंग मैकेनिज़म हिकिड़ो दिमाग़ जो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंमें प्रॉब्लम फेसिंग वारो सिस्टम हूंदो आहे, प्रॉब्लम सॉल्विंग वारो। लेकिन असां वटि इहो आहे जो हर टाइम असांखे नेगेटिविटी ॾिनी थी वञे न, त उनजे करे असांजा माइंड उन तरफ़ वञनि ई कोन था, पॉज़िटिव वारी तरफ़ वञनि ई कोन पिया। ऐं एंज़ाइटी खां पोइ साईं आहिस्ते आहिस्ते एंज़ाइटी वरी स्ट्रेस में अचे थी, स्ट्रेस खां पोइ डिप्रेशन वरी। जॾहिं डिप्रेशन में माण्हू अचे थो त फिज़िकली असरात काफ़ी थियनि पिया। ब्लड प्रेशर, शुगर थियो वञे, दिलि जी धड़कन बार बार वधी वञे, अजीब हिकिड़ो बिहेवियर थी वञे थो, हर टाइम फ्रस्ट्रेशन थिए थी हर टाइम। ऐं वरी नेगेटिव थाट्स ईअं आहिनि, जेकॾहिं को माण्हू तव्हां लाइ पॉज़िटिव सोचींदो, तव्हां हर टाइम इहो सोचींदो इहो मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश थो करे। अहिड़ी क़िस्म जूं सोचूं जेके आहिनि उन्हनि खां असांखे अवॉइड करिणो पवंदो। ऐं साइकोथेरापिस्ट या साइकोलॉजिस्ट जेके असांजे सिंध में आहिनि, उन्हनि खे इहो घुरिजे त असांजे दोस्तनि जे मेंटल हेल्थ ते कमु कयो वञे। सिंध जा जेके मेंटल हेल्थ प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि ते कमु कयो वञे। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तो आउं इहो ज़रूरु तव्हांखे चवंदुमि त जेकॾहिं तव्हां अॻिते वधणु चाहियो था, फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थियणु चाहियो था, त हिकिड़ो त पाण खे तव्हांखे हेठि करिणो पवंदो। इहो न सोचणो पवंदो आहे फलाणे माण्हू सां मां छो मिलां, हो मूंसां मिले या छा। पंहिंजो कमु आहे, पाण खे मिलणो पवंदो। स्किल्स असांखे सिखणियूं पवंदियूं दोस्तो। टेक्निकल स्किल्स वॾियूं कमु जेके नेट ते सर्च कंदो न, फ्री ऑफ कॉस्ट फ्रीलेंसिंग कोर्स, ई कॉमर्स कोर्स, काफ़ी सारा कोर्सिस उहे थींदा आहिनि। मेडिकल जा फ्री जा कोर्सिस थींदा आहिनि, नर्सिंग जा कोर्सिस थींदा आहिनि, मुफ़्त में थींदा आहिनि, गवर्नमेंट जा थींदा आहिनि। पर सर्चिंग करणी पवंदी दोस्तो। आसरनि में न वेहणो पवंदो त फलाणो माण्हू मूंखे ॿुधाईंदो पोइ मां दाख़िला वठंदो, त ईअं न आहे करिणो। पोयां लॻणो पवंदो आहे कम जे। आसरनि में कॾहिं बि न वेहो, पोयां पंहिंजो पाण लॻी पओ, तव्हांजा डिप्रेशन पाण घटि थी वेंदा। मायूसी खां पासे ते रहो। सभु कुझु हालात तब्दील करण वारो ऐं सही करण वारो सिर्फ़ु अलाह पाक आहे। तव्हांजी जूं दुआऊं, तव्हांजे वॾनि जूं दुआऊं ऐं महिनत जेका आहे न, उहा बि वॾे मां वॾो रोल प्ले करे थी कामयाबी में। त दोस्तो कचहरी ॾाढी लंबी थी वेंदी। ऐं किसो ॿुधाए पियो, हुन हिकिड़ो मौलाना ॿुधाए पियो त हारून हिकिड़ो बादशाह हुयो तमामु वॾो। उन दौर में ईअं हुयो त जेको आहे हिकिड़ो फ़क़ीर हुयो, बहलूल फ़क़ीर, उहो तव्हां ॿुधो हूंदो। उहो साईं किसो ईअं हुयो जो बादशाह वञे पियो कंहिं रोड तां, बहलूल रस्ते ते हुयो, त बादशाह उन खां पुछो त बहलूल ॿुधो आहे तूं कर्ज़ी थी वियो आहीं, त हाणे तूं कर्ज़ी थी वियो, इहो मतिलबु इहो आहे तूं मूंखे चयो त मां तुंहिंजो कर्ज़ु लाहे छॾियां। बहलूल फ़क़ीर चयो त भाउ जेको मुंहिंजो अलाह आहे न, उहो तुंहिंजो साॻियो ई अलाह आहे। उहो तोखे बादशाह करे सघे थो, त मुंहिंजा कर्ज़ लाहिण कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बहलूल इहा ॻाल्हि करे अॻिते हलियो वियो, त बादशाह बि तइजुब खाधो। हक़ीक़त बि इहा ई अथव, जेकॾहिं ख़ुदा चाहे त तव्हांजा कर्ज़, तव्हांजी हर शइ ख़तमु थी सघे थी, लेकिन महिनत पाण खे करणी आहे प्यारा। जेकॾहिं मां वेही रहां ऐं चवां बाबा बहलूल चयो हुयो त अलाह साईं ख़तमु कंदो सभु शइ, त इहो बि सही कमु न आहे। पाण खे उथिणो पवंदो, महिनत करणी पवंदी। महिनत खां सवाइ कुझु बि न आहे। वरी इनशाला वरी ॿी कचेरी हणंदासीं कंहिं ॿिए टॉपिक ते, कंहिं ॿिए इन ते, सिंध जे हालातनि ते। अस्सलाम वालेकुम।